अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला कलाम वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। छो त हिकु सुठो अछो साफ़ दिलि वारो इंसानु हुअण जे नाते इहो ॿियनि में बि छो त हिकु सुठो अछो साफ़ दिलि वारो इंसानु हुअण जे नाते इहो ॿियनि में बि सुठी अछी साफ़ उमेद कंदो आहे, पर उन सां गॾु हूंदो कोन आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। कम ज़रफ़नि जे ॻोठ में अहसान हिकु गुनाह आहे तक़रीबन। कम ज़रफ़नि जे ॻोठ में अहसान हिकु गुनाह आहे तक़रीबन, जंहिंखे तरणु सेखारींदे इहो तोखे ॿोड़ण लाइ तयारु रहंदो आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। जेको हासिलु कयो हो इहो विञाए बि ॾिसी वरितो। जेको हासिलु कयो हो उहो विञाए बि ॾिसी वरितो, कंहिंजो पूरी तरह थी बि ॾिसी वरितो आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। कोन थो मिले गड़गड़ाए सां केरु बि हिन दुनिया में, कोन थो मिले गड़गड़ाए सां केरु बि हिन दुनिया में। मूं हुन जे साम्हूं रोई ॾिसी वरितो आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे। जॾहिं केरु हथु ॾे त बाहि न झलिजे, जॾहिं केरु हथु छॾाए त पेरे न पइजे, जॾहिं केरु हथु ॾे त बाहि न झलिजे, जॾहिं केरु हथु छॾाए त पेरे न पइजे। हद खां वधीक अहसासु करणु बि ज़लील कराए छॾींदो आहे। वाकई खूब चयो आहे। माण्हू चवंदा आहिनि सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु ख़ुशि रहंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ईअं आहे त सुठी अछी साफ़ दिलि वारो इंसानु वॾी घणी तकलीफ़ खणंदो आहे।